नाज़रीन तव्हां खे अहम ब्रेकिंग न्यूज़ ईंदासीं। सहाफ़ी नसरुल्लाह गडाल केस में अहम अगभराई थी आहे। पुलिस जो चवणु आहे त सहाफ़ी जे क़त्ल में मुलविस जवाबदार खे गिरफ़्तार कयो वियो आहे। पुलिस मूजिब जवाबदार वटां वारदात में इस्तेमाल थियल मोटरसाइकिल भी हथ आई आहे। अहम ख़बर सां शेयर कंदासूं। सहाफ़ी नसरुल्लाह क़त्ल केस में अहम अगभराई थी आहे। पुलिस जो चवणु आहे त सहाफ़ी जे क़त्ल में मुलविस हिक जवाबदार खे गिरफ़्तार कयो वियो आहे। पुलिस मूजिब जवाबदार वटां वारदात में इस्तेमाल थियल मोटरसाइकिल भी हथ आई आहे। इन हवाले सां वधीक तफ़सीलात सां राब्तो कयो आहे कराची में सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर अब्दुल ख़ालिक मंगी सां। जी ख़ालिक, अपडेट कजो इन अगभराई जे हवाले सां। मीरपुर मार्केट के तालुके में सहाफ़ी नसरुल्लाह गडानी के जेको क़त्ल कयो पियो उनजो हिकु जवाबदार जे पुलिस गिरफ़्तार कयो आहे, जॾहिं ते गिरफ़्तार जवाबदार वटां हिकु मोटरसाइकिल भी बरामद थी आहे। पुलिस जो चवणु आहे त इहा जेका आहे या वारदात में इस्तेमाल थी, जिससे त पुलिस असली जवाबदार खे गिरफ़्तार कयो आहे या पाण सां प्रेशर हटण लाइ इन जवाबदार जी गिरफ़्तारी कराई वई आहे। ॾिसिजे त इहा ॻाल्हि ते कीअं साबित थिए थी, जॾहिं त एसएसपी जो चवणु आहे त सहाफ़ी नसरुल्लाह गडानी क़त्ल कंदड़ ही जवाबदार आहे। हिन वटां मोटरसाइकिल भी बरामद थी आहे जेका हुन वारदात में जेका शामिल हुई, जॾहिं त जेके जवाबदार आहिनि पिया उन्हनि जी भी गिरफ़्तारी लाइ मुख़्तलिफ़ इलाइक़नि में छापा हया। ठीक है, ख़ालिक के हवाले से आगाह करण के लिए मेहरबानी तव्हां जी।